श्रीमद भगवद गीता की। भगवान चवंता की हे अर्जुन, त्याग जे बारे तू मुंजो निश्चो बुध। हे श्रेष्ठ पुरुष, त्याग भी सात्विक, राजसिक ए तामसिक थींदो आहे। त्याग यज्ञ दान ए तप रूपी कर्म त्यागण लायक नाहिन। इन्हनि जो त्याग कदी भी न करण खपे। शुभ कर्म, दान करण, सेवा करण, उपकार करण, यज्ञ करण, हवन करण, भगवान जो पाठ पढ़ण, सत्संग भक्ति त ॾाढो मथे। इन्हनि जो त्याग कदी भी न करण खपे। चओ हरे राम। छो त यज्ञ दान ऐं तप इहे टई भक्त पुरुषनि खे पवित्र करण वारा आहिनि। इहे सभु माण्हूअ खे शुद्ध कंदा आहिनि, पवित्र कंदा आहिनि। तंहिं करे हे पार्थ, दान यज्ञ ऐं तप रूप कर्म में ॿिया सभु श्रेष्ठ कर्म मोह खे ऐं फल जी इच्छा खे त्यागे जरूर करण घुर्जनि। अहिड़ो मुंहिंजो रायो आहे, यानी इहो भगवान जो फैसलो आहे कि शुभ कर्मनि जो त्याग न कयो, शुभ कर्म करण में फल जी इच्छा जो त्याग कयो। चओ हरे राम। हरे कृष्ण हे हरे। शुभ कर्म जो कदी त्याग न कयूं असां। छा त्याग कयूं? शुभ कर्म करे बदले में फल जे इच्छा जो त्याग, लोभ लालच जो त्याग, स्वार्थ जो त्याग, दिखावे करण जो, आडंबर करण जो त्याग, इन्हनि शयुनि जो त्याग करणो आहे। असां त शुभ कर्म ई छॾे था छॾियूं। केॾो ग़लति आहे। तंहिंजे करे भगवान इहा राह ॾेखारी। भगवान चवनि था, ऐं हे अर्जुन, शास्त्रनि जे विधीअ मूजिबि कर्म, वर्ण मूजिबि कर्म ऐं धर्म जा कर्म त्याग करण लायक न आहिनि। तंहिं करे मोह सां उन्हनि जो त्याग करण तामसिक त्याग चयो वियो आहे। जेके शुभ कर्म ई छॾे था छॾनि। गंगा नहाए छा कंदासीं? छॾियो। केरु गंगा नहाए? केरु पूजा पाठ? अरे पूजा पाठ सॼी दुनिया थी करे, पूजा पाठ सां थोड़ी भगवान मिलंदा आहिनि। छॾियो। अरे यज्ञ केरु करे? यज्ञ केरु पाठ पढ़े? पाठ पढ़ण सां थोड़ी न भगवान मिलंदो। मन लॻाइण सां भगवान मिलंदो। छॾियो पाठ। अरे त मन ईअं लॻी वेंदो छा? बार बार इहे अभ्यास करण सां ई त मन लॻंदो। नेम कंदे कंदे ई त प्रेम पैदा थींदो। इन करे भगवान चवनि था, शुभ कर्म कदी भी न छॾियो, कदी भी न छॾियो। अगरि कंहिं शुभ कर्म करण छॾे छॾिया त उन छाजो त्याग कयो? तामसिक त्याग। चओ हरे राम। उनजो त्याग न आहे, उल्टो उनखे दोष लॻाइण वारो आहे। सात्विक त्याग न आहे, तामसी त्याग आहे। जेको इंसान सभु कर्मनि खे दुख रूप समझी करे कष्ट तकलीफ़ जे भव सां कर्मनि जो त्याग करे छॾे, वो इंसान राजसिक त्याग थो करे। ऐं राजसी त्याग करे भी त्याग जे फल खे प्राप्त न करे सघंदो आहे, यानी उनजो त्याग वैरथ आहे। जेको माण्हू इन करे कर्म न करे, अरे यार केरु वरी पूजा करे, केरु पाठ पढ़े वेही करे कलाक कलाक, केरु वरी अधु घंटो रामायण पढ़े, केरु गीता पढ़े, सुखमनी पढ़े। छॾेसि। ईअं चलते फिरते थोरो सो ॿुधी वठंदासीं। केरु पूरो पूरो वरी अधु अधु घंटो वेहे, केरु कलाक वञी सत्संग में वेहे, मोबाइल में ॾिसी वठंदासीं खाली टाइम हूंदो त। चओ हरे राम। पोइ मोबाइल में कीअं ॾिसंदा? कोई चवण वारो त आहे कोन, कोई ॾिसण वारो आहे कोन। 2 मिंट ॾिठई, 1 मिंट ॾिठई, ठीक सां ॿुधई न ॿुधई, हा न? त इहो त्याग राजसी त्याग आहे। अहिड़े माण्हूअ खे फल न मिलंदो। चओ हरे राम। थोरो सो तकलीफ़ कष्ट ॾिसी करे भजन छॾणु, सत्संग छॾणु, सेवा छॾणु, दान पुण्य छॾणु, भक्ति छॾणु, इहो
पंहिंजे लाइ दुखदाई आहे, असां पंहिंजे लाइ खॾ था खोटियूं पिया। हिते थोरो सो धर्म जे भक्ति जे लाइ असां तकलीफ़ सहूं, कष्ट बि सहूं, पोइ बि भॼन कयूं त पोइ हमेशह असां सुखी रहंदासीं। चओ हरे राम। छो जो जीवन ही ट्रायल आहे, भगवान असांखे ट्रायल वठण जे लाइ मोकिलियो आहे। भाई ॾिसां, ये ट्रैफिक पुलिस चवंदी आहे पहिरियों गाॾी हलाए ॾेखार मैदान में। हिन बोर्ड जो छा मतिलबु आहे? हे चौराहे जो हे रस्तो कीअं पार कंदे? रेड लाइट जो मतिलबु छा आहे? ग्रीन सिग्नल जो मतिलबु छा आहे? ॿुधाए। ये सीट बेल्ट छो आहे? इहो सभु करे जॾहिं ड्राइवर चङी तरह ॾेखारींदो आहे त ट्रैफिक पुलिस चवंदी तूं पास आहे, हाणे तूं गाॾी हलाए थो सघे। उन खां पोइ बि साल खनि लर्निंग में हूंदे 6 महीना। त अहिड़ी तरह सां भॻवान बि मोकिलींदा आहिनि, हल तोखे वरी माण्हू था बणायूं। ठीकु आहे, हाणे ॾिसूं तो कीअं भॼन थो करे, कीअं सेवा थो करे, कीअं प्रेम थो करे, कीअं दान थो करे, कीअं माण्हुनि जे दुख खे पंहिंजो दुख थो सम्झे। इहो ॾिसंदा आहिनि, ट्रायल ॾिसंदा आहिनि। अगरि भॻवान खे पसंदि अची वियो, असां सही सही हलियासीं त भॻवान चवंदा आहिनि हाणे तूं पास थी वएं, हाणे तूं मूं वटि ई रहो, मूं सां गॾु रहो, तुंहिंजो सिलेक्शन थी वियो, हाणे वापसि जनम मरण में तूं न वेंदे। ट्रायल ॾियण आया आहियूं। चओ हरे राम। श्री कृष्ण गोविंद। गोपाल दामोदर।